मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मर्द ऐं औरत जे नमाज़ पढ़ण में फ़र्क़ु ॿुधायो। औरत ऐं मर्द जे नमाज़ में साईं फ़र्क़ु आहे। क़िरात जे एतबार सां पढ़ण जे एतबार सां कंहिं क़िस्म जो कोई फ़र्क़ु न आहे। जीअं मर्द पढ़ंदो न अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, कुल हु अल्लाह, सुबहान रब्बिल अज़ीम, सुबहान रब्बिल आला, अत्तहियात, दुरूद शरीफ़, रब्बिल जअलनी, इहे सेम अंदरि जेको पढ़ियो वेंदो, औरत बि हिकु जहिड़ो पढ़ंदी, मर्द बि सेम इहो ई पढ़ंदो आहे। नमाज़ पढ़ण जे तरीक़े में फ़र्क़ु आहे त मर्द जेको अल्लाह अकबर करे हथु ॿधंदो आहे दुन जे मथां, त औरत जेकी अल्लाह अकबर करे सीने जे मथां हथु रखंदी। हिकिड़ो फ़र्क़ु नोट कयो। ॿिए नंबर ते असां रुकू में वेंदा आहियूं, अल्लाह अकबर करे रुकू में जॾहिं एंट्री थींदी आहे, रुकू में तमामु मुस्लमान मर्द हीअं सिधा हूंदा आहिनि। साईं हीअं बीठा आहियूं न हीअं, त हाणे मुस्लमान मर्द को नमाज़ जे अंदरि रुकू कंदो न त हीअं मुकमल रुकू कंदो। औरत कीअं कंदी? औरत हीअं न कंदी, औरत नॉर्मल हीअं कंदी बसि। अल्लाह अकबर करे नॉर्मल हीअं कंदी, ईअं लॻे जीअं रुकू थिए थो। बाक़ी औरत हीअं रुकू न कंदी, हीअं। छाजे करे? इहा नमाज़ जे अंदरि चेंजिंग आहे। सजदे में असां मर्द वेंदा आहियूं, असांजूं ॿाहूं ॿाहिरि निकितल हूंदियूं आहिनि, असांजो सीनो जेको आहे मथे हूंदो आहे। सजदे में औरत ऐं मर्द जी नमाज़ जे अंदरि फ़र्क़ु आहे। औरत कीअं सजदो कंदी? औरत पंहिंजे पूरे जिस्म खे समेटींदी। समेटण साईं सम्झो था? औरत पंहिंजे पूरे जिस्म खे समेटे करे नमाज़ पढ़ंदी, यानी पंहिंजूं ॿाहूं बि हिते लॻाईंदी, ॿाहूं पंहिंजे सीने सां अटैच कंदी, ऐं अहिड़ी तरह यानी कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं जेके हिन टाइम बयानु मेंबर ते नामो नसो लॻे थी। यानी औरत सोली सिंधी में करूंडड़ी थी करे नमाज़ पढ़ंदी, यानी बिल्कुलु ईअं झुकी करे, जीअं औरत जो पेर बि मथे न हुजनि, अहिड़ी तरह औरत जी छाती बि जेको आहे मथे न हुजे, बल्कि तमामु जिस्म जेको आहे मिलियलु हुजे, पाण खे पूरो सजदे जे अंदरि समेटींदी। इहो मर्द ऐं औरत जी नमाज़ जे अंदरि फ़र्क़ु आहे। बाक़ी अंदरि जेकी नमाज़ सूरत फ़ातिहा पढ़ी थी वञे, तस्बीहात पढ़ी थी वञे, कंहिं क़िस्म जो कोई फ़र्क़ु न आहे।